पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण हक़ जी जंग में पाकिस्तान की कामयाबी नसीब थी। पीपी चेयरमैन लाहौर में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान मेरी अख सां ॾिसंदो त उनखे भरपूर जवाब ॾेई सघूं था। मुल्क जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। पाकिस्तान ॿीहर ख़तरनाक हालतुनि मां गुज़री रहियो आहे। पीपी चेयरमैन जो चवण आहे त हक़ जी जंग में पाकिस्तान खे कामयाबी नसीब थी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान मेरी अख सां ॾिसंदो त उनखे भरपूर जवाब ॾेई सघूं था। मुल्क जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। पाकिस्तान ॿीहर ख़तरनाक हालतुनि मां गुज़री रहियो आहे। नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त हक़ जी जंग में पाकिस्तान खे कामयाबी नसीब थी आहे। पाकिस्तान मेरी अख सां ॾिसंदो त उनखे भरपूर जवाब ॾेई सघूं था। मुल्क जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। पाकिस्तान ॿीहर ख़तरनाक हालतुनि मां गुज़री रहियो आहे।